अमेरिका में भी साईं अहिड़ा पहाड़ न आहिनि। हिकिड़े पासे को पहाड़, ॿिए को साईं पैसिफिक। वाह साईं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। साईं सुबुह जा 9:30 था थियनि पिया ऐं पाण हिते रहियल आहियूं निकिरंदे ई कैनेडा में साईं सीउ ऐं मींहुं ॿई गॾो गॾु। कैनेडा जी आहे ख़ूबी अथव। ऐं हिते फॉल जो सीज़न आहे, मिड अक्टूबर आहे, हिन जे करे ॾिसो पन छिणनि था पिया। सियारे जे करे इहे ककड़ा थी वेंदा। बाक़ी हीअ उहा आहे साईं सोसाइटी जिते पाण रहियल हुआसीं। कुल $50 24 कलाकनि जो हुयो, 2-3 ॾींहंनि जे लाइ वरितो आहे। ऐं साईं हे नज़ारा आहिनि, सीउ आहे। ॿुधव, कैनेडा जी ख़ूबी आहे सीउ अथव अदा। बाक़ी पाण कल्ह जेका गाॾी खईंसीं हुया साम्हूं बीठी आहे, हे जेको मौसम हूंदो आहे न फॉल जो, वाह वाह सुभान अल्लाह। पन ईअं छणंदा आहिनि पिया हेॾा। इहा साईं ख़ूबी अथव। सामान वामान रखो। वाह वाह। त साईं इहे अथव कैनेडा जा रंग, जीअं तव्हांखे ॿुधायमि। ऐं हे जेके आहिनि न, हे जेको फॉल आहे इहो तमामु बहितरीनु आहे। अचो त हाणे हलूं दोस्त राजपर साहिब ॾे, उनखे पिक कयूं ऐं पोइ घुमायूं साईं तव्हांखे। गाॾी में अची वियासीं, हीटर बीटर ऑन कंदासीं, छो त कैनेडा माना सीउ। ऐं गाॾी साईं पंहिंजी माशाअल्लाह। अॻिते वधो हाणे। शेयर बाबा शेयर थींदो हले, छो त शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी अथव। असां ॾिसो जीअं तव्हां सां शेयर था कयूं न, ईअं कुर्ब कयो। वाह वाह साईं। विस्लर ॾे अञा हलियल आहियूं ऐं ख़ूबसूरत नज़ारा था वैनकूवर कैनेडा जा ॾिसो था पिया। सुभान अल्लाह साईं। हे ॾिसो हेॾो पहाड़, हेॾो हे पैसिफिक ओशन पूरो। हे तव्हांजो विस्लर ॾे रवानगी, हेॾो पहाड़ ऐं ड्राइविंग ख़्याल सां बाबा। ड्राइविंग जो ई सॼो कमाल आहे हिते। बोर्ड लॻा पिया त ख़्यालु कजो, हिरण बि अची था सघनि फॉर नेक्स्ट 2 किलोमीटर। ऐं हेॾे समुंड खे छॾे करे असां हाणे हेॾे पहाड़नि ते वञूं था पिया। सुभान कैनेडा यार वाकई। अमेरिका में बि हेॾा वॾा पहाड़ न आहिनि, साम्हूं बि साईं ओशन अथव। वाह छा त ड्राइव आहे। राजपर साहिब मज़ा कराए छॾे। अमेज़िंग यार, अमेजिंग, ब्यूटीफुल। इहे ई त रंग मां ॾिसण आयो मिड अक्टूबर में। सुभान अल्लाह साईं, छा त विस्लर जी ड्राइव आहे। साईं पैसिफिक ओशन हले थो पियो। ऐं हेॾो नज़ारा। वाह वाह साईं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह साईं, सुभान अल्लाह। वाह मुंहिंजा मालिक। अमेरिका में बि साईं अहिड़ा पहाड़ न आहिनि। हिकिड़े पासे को पहाड़, ॿिए को
साईं पैसिफिक ओशन। सुभान अल्लाह, वाह साईं, सुभान अल्लाह। थक लई आहे, बस हल त हलूं हाणे घर बाबा। घंटे थी वियो सिद्दीक़। पिक्चर अभी बाकी रोड वाह यार, अमेजिंग, खूबसूरत तमामु। जेको दोस्तनि खे मां चवंदो आहियां साईं, कैलिफोर्निया वारे पासे में बि हिकिड़ी अहिड़ी कुंड आहे, हिकिड़े पासे पैसिफिक, ॿिए पासे खां पहाड़, पर हे वॾा पहाड़ आहिनि साईं। अमेरिका बि मां जाम घुमियो आहियां, पर सिद्दीक़ साहिबु तव्हां कैनेडा में वॾा पहाड़ आहिनि, सावा पहाड़ आहिनि। असांखे हू वॾा पहाड़ ई वणंदा। सुभान अल्लाह साईं। गाॾी बि आई से हिते ई हिकिड़ो नज़ारो अची वियो, बुधवा पार्क ऐं सीनिक व्यू पॉइंट। त दोस्त खे चयोसीं अचु बाबा, थोरो घुमूं फिरूं, थोरो नज़ारा ॿज़ारा कयूं। वाह, पोर्तो कोव पार्क आहे हिन जो नालो। ऐं बोटिंग वग़ैरह तव्हां अगरि चाहियो था त हितां अची हेठि लाहे था सघो। हे साईं पैसिफिक ओशन में हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हिकिड़े पासे खां पहाड़, हेॾां पैसिफिक ओशन। स्पॉट्स ठाहिया त साईं माण्हू फोटोग्राफी वग़ैरह करनि था। वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह साईं, छा त ख़ूबसूरत नज़ारा। पोर्तो कोव पार्क में साईं हिन वक़्तु मौजूदु आहियूं, वैनकूवर कैनेडा। हिकिड़े पासे खां हे पहाड़ ऐं हे पैसिफिक ओशन साईं। हाणे साईं तव्हांखे हिन मथो नज़ारा कराईंदासीं। तमामु बहितरीनु जॻह ठाही अथऊं। ज़िंदाबाद साईं, कैनेडा ज़िंदाबाद। वाह, माण्हू फ़ोटू वोटू कढनि था, विडिया विडिया ठाहियूं था, असां बि ठाहियूं था। सिद्दीक़ साहिबु पंहिंजी फ़ोटोग्राफी में लॻो पियो आहे। ख़ूबसूरत नज़ारा। वैनकूवर कैनेडा। कहीं अची वियासीं मथे ऐं नज़ारा कुझु अहिड़ा आहिनि। सुभान अल्लाह, सी टू स्काई ड्राइव आहे इहा, माना इहा पैसिफिक ओशन आहे। समुंड खां वठी आसमान ताईं ड्राइव। छा त ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ वाह मुंहिंजा मालिक, तुंहिंजी कुदरत केॾी सुहिणी आहे साईं। हाणे तव्हांखे घुमायोसीं कोव पार्क। हाणे अचो त अॻिते हलूं, छो त अञा स्टार्टिंग आहे। अञा कुल 50 किलोमीटर ड्राइव कयो आहे वैनकूवर शहर खां। हे तक़रीबन आहे 145 किलोमीटर विस्लर। अचो त अॻिते हलूं। शेयर बाबा शेयर थींदो हले, छो त शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे न। वीडियो के शेयर बाबा, जे मां तव्हां सां नज़ारा शेयर कयां थो पियो न, तव्हां बि ईअं कुर्ब कयो, वीडियो के शेयर कंदा हलो, महिरबानी। हलंदे हलंदे साईं इस्को में शहर अची चुको आहे। नंढड़ो शहर, हिकिड़ो ख़ूबसूरत प्यारो शहर, जिते पाण नाश्तो वाश्तो कंदासीं।
11:15 थियो आहे। तमामु ख़ूबसूरत नज़ारा साईं। बर्गर न बिंगो स्लॉट्स कैफे आहे, गैस स्टेशन आहे, तेल पाण वटि अलहमदुल्ला गंज आहे साईं। तमामु ख़ूबसूरत, हेॾां समुंड हेॾां पहाड़ियूं, स्कॉमिशर ऐं जीअं असां सां गॾु सिद्दीक़ राजपर साहिबु गॾु आहे। छा साईं तव्हां हिन शहर जे बारे में छा ॿुधायो पिया? साईं ही शहर जेको आहे स्कॉमिश आहे ओन्ड बाय नेटिव पीपल्स, लाइक अच्छा। जेके हितां जा जीअं Locals सिंधी असां आहियूं, Locals हा जीअं आहिनि। लोकल्स उन्हनि जो आहे। हिते फार्मर्स ज़्यादा रहंदा आहिनि, अच्छा, त हितां जो फार्मर तमामु घणो अमीर आहे, त वाह। हिन लाइ एॾो लग्जरी शहर आहे। हिते कहिड़ी फार्मिंग कहिड़ी माना थींदी आहे? फसल कहिड़ो थींदो आहे? ब्लूबेरीज़ जाम थींदियूं आहिनि हिते, अच्छा, ऐं वाइन बि हिते भली ठहंदी आहे सफ़ा। वाह वाह साईं। असांजो खानदानी रेस्टोरेंट मैकडोनल्ड अची वियो। मां त मुसाफ़िर माण्हू आहियां साईं, हिन जे करे वाह साईं। हे ॾिसो स्टारबक्स बि, वाह। NW हितां जी माना फेमस चेन आहे। हे ॾिसो साईं, स्कॉमिश ते पहुची वियासीं। कैनेडा जा रंग ई हूअं पंहिंजा अथव दोस्तो। कुंड इहा ख़ूबसूरत आहे साईं, सुभान अल्लाह। वाह, टूरिस्ट घुमंदा था वञनि। मैक कैफे 24 आवर्स। रंग बिरंगी साईं वण अचणु शुरू थी विया आहिनि। बर्फ़बारी पहाड़नि ते नज़र अचणु शुरू थी पई आहे, छो त विस्लर शहर अची चुको आहे। ऐं ख़ूबसूरत ख़ूबसूरत नज़ारा, सुभान अल्लाह साईं। वाह वाह। विस्लर शहर जी आमद आबादी ऐं माण्हू तव्हांखे नज़र अचणु शुरू थी विया आहिनि। ऐं मूंखे मथे साम्हूं पहाड़ ॾिसी करे साईं, बर्फ़बारी ॾिसी करे वाह वाह, दिलि गार्डन गार्डन थी वई आहे। उहे ॾिसो, अचो त अॻिते हलूं ऐं तव्हांखे नज़ारा करायूं। हे ॾिसो साईं, वाह, छा त नज़ारा आहिनि साईं। वाह मुंहिंजा मालिक, तुंहिंजा रंग। विस्लर शहर जी आमद खैर सां पहुची वियासीं। हे विस्लर विलेज, मशहूर जगह साईं। वाह, सुभान अल्लाह साईं। छा त ख़ूबसूरती आहे विस्लर विलेज जी। हे रंग ई ॾिसण साईं कैनेडा आया आहियूं। हे ॾिसो कुदरती रंग, वाह वाह ओलंपिक वाह साईं।